जिंदाबाद पाकिस्तान भाऊ के ले पे वही जले 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 भजे तो अरे मस्त मस्त जले नहीं है ખુદાજી મારા પર પેટામાં સાગડી છાજો ને पाकिस्तान जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद છડ્યો તો બાબા કેર જિંદાબાદ છે ચર્યા તો કોણ पाकिस्तान जिंदाबाद પાકિસ્તાન કેજો पाकिस्तान पंहिंजो मुल्क आहे जूने आज़ादी जो ॾींहुं 14 अगस्त પાંચ અમાજો મુલ્ક આઝાદ થયો ए तुंहिंजो भाई तू वञी बंगाली आहे मुझो छामे थियो मुझो घर उहो आहे पंहिंजो मुंहिंजी बन्नी आहे मुंहिंजो घर उहो मुंहिंजो पाकिस्तान छाजो पाकिस्तान में त आहे तुंहिंजे बने ई घर अच्छा ये पाकिस्तान में हा न पाकिस्तान जिंदाबाद माने पाकिस्तान पास सभी जो मुल्क आहे हा न मो असांजो घर जेको असां पैसनि ते वरितो उहो बने में हा अच्छा पोइ अमी छा पिया करियो असीं पाकिस्तान जे आज़ाद थियण जी ख़ुशी पिया मनायूं आज़ाद के कयो आज़ादी मुबारक कायदे आज़म मोहम्मद अली जना इहो केरु आहे कायदे आज़म केरु आहे इहो पैसनि ते फोटो ॾिठो न पैसनि ते हा इहो त आहे कायदे आज़म चाचा पोड़ो टोपी वारो जेको हा इहो अच्छा इन आज़ाद करायो हा न हिन त आज़ाद करे अंग्रेज़नि खे भॼाई था तॾहिं त पाण त आज़ाद वेठा आहियूं अच्छा घुमूं फिरूं खाऊं पीऊं इबादत मूंखे ख़बर कोन्हे हुई मूंखे अबा करे ॿुधायो कि ही छा आहे पाकिस्तान जो झंडो आहे न झंडो कोन जो आहे हा न हा मुल्क जो झंडो आहे पंहिंजे जो हा पोइ बाबा पोइ अमी छा पिया करियो असीं वञूं था घुमूं था ख़ुशीअ जो मौक़ो ख़ुशी मनायूं था मिठाइयूं विरायूं हा पोइ वञी घुमो मूंखे पेट मां साह कढी छॾियो तुंहिंजो मुल्क कोन्हे छा मुंहिंजो भाई आहे हा न हीअ वठि झंडो मुंहिंजे तरफ़ां तोहफ़े तोखे वठि असीं नओं गिफ्ट ॾिनई आहे गिफ्ट ठीक आहे पोइ ही हिन खां छा करियो अरे ईअं लहरा घुम फिर ऐश कर अच्छा माण्हू खे ॾेखारे त आऊं पाकिस्तानी आहियां माना हीअ पाकिस्तान जी निशानी आहे हा पोइ हिनखे चुमी भरे ॾियां हा पोइ पाण हलो पाण आज़ादी मल्हायूं हलो 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 पाकिस्तान जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद।